अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशर टगड़ आहे। अॼु कुझु पाकिस्तान स्टेट जे हवाले सां अहम सुवाल आहिनि जिन ते डिस्कस कंदासीं। पहिरियों सुवाल आहे, द फर्स्ट निशान हैदर वास वोन बाय कैप्टन राजा सरवर। पहिरियों निशान हैदर जंहिंखे मिलियो हो उन जो नालो कैप्टन राजा सरवर हो। ॿियो नंबर सुवाल आहे, डॉक्टर शाहिदा मलिक वाज़ द फर्स्ट लेडी मेजर जनरल इन द पाकिस्तान आर्मी। पाकिस्तान आर्मी में जेका पहिरियां लेडी मेजर जनरल हुई उन जो नालो डॉक्टर शाहिदा मलिक हो। 3 नंबर ते सुवाल आहे, फर्स्ट गवर्नर ऑफ सिंध वाज़ ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह। पाकिस्तान आज़ाद थियण खां पोइ पहिरियों जेको गवर्नर हो सिंध जो उन जो नालो ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह हो। 4थे नंबर ते आहे, मलाला यूसुफज़ई इज़ द यंगेस्ट पर्सन एवर टू विन अ नोबेल प्राइज़ इन हिस्ट्री हू वॉन पीस नोबेल प्राइज़ इन 2014। मलाला यूसुफज़ई उहा यंगेस्ट पर्सन हुई तारीख़ में जंहिं नंढे मां नंढी उमिरि में नोबेल प्राइज़ हासिलु कयो हो। जॾहिं उन वक़्तु मलाला यूसुफज़ई जी उमिरि जेका हुई 17 साल हुई। इहो जेको नोबेल प्राइज़ हिन खे मिलियो हो पीस में, उन जा 2 हिसा हुआ। हिकिड़ो हिन जो हिसो इंडिया सां तालुक़ु रखंदड़ कैलाश सत्यार्थी खे मिलियो हो ऐं ॿियो हिसो मलाला यूसुफज़ई खे मिलियो हो। 5 नंबर ते आहे, मियां अब्दुल राशिद वाज़ द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान। मियां अब्दुल राशिद, हाणे हिते राशिद बि ईंदो आहे, किथे रशीद बि लिखियलु हूंदो आहे, किथे डबल ई स्पेलिंग में ईंदो आहे। पहिरियों चीफ जस्टिस पाकिस्तान जो हो। हीउ उहो ई चीफ जस्टिस हो जंहिं मोहम्मद अली जनाह खे बि हलफ़ खणायो हो। 6 नंबर ते आहे, बेनज़ीर भुट्टो वाज़ द फर्स्ट वुमेन प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरीं औरत प्राइम मिनिस्टर जेका बेनज़ीर भुट्टो हुई। 7 नंबर ते आहे, बेगम राना लियाकत अली वाज़ द फर्स्ट फीमेल गवर्नर ऑफ पाकिस्तान। बेगम राना लियाकत अली जेका पाकिस्तान जे पहिरीं वज़ीर अज़म लियाकत अली ख़ान जी घरवारी हुई, उहा पहिरीं फीमेल गवर्नर पाकिस्तान तारीख़ में हुई। 8 नंबर ते आहे, सर ज़फ़रुल्लाह वाज़ द फर्स्ट फॉरेन मिनिस्टर ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान आज़ादु थियण खां पोइ पाकिस्तान जो जेको पहिरियों फॉरेन मिनिस्टर हो उहो सर ज़फ़रुल्लाह ख़ान हो। जॾहिं हींअर जेको करंट फॉरेन मिनिस्टर पाकिस्तान जो उहो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी। 9 नंबर ते सुवाल आहे, अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान द हेड ऑफ द गवर्नमेंट इज़ प्राइम मिनिस्टर। पाकिस्तान जे आइन मूजिबि पाकिस्तान जी हुकूमत जो जेको अॻुवाण हूंदो उहो वज़ीर अज़म हूंदो, जॾहिं त पाकिस्तान जे आइन मूजिबि रियासत जो जेको अॻुवाण हूंदो उहो सदर हूंदो। हींअर पाकिस्तान जो जेको प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ आहे, जॾहिं पाकिस्तान जो जेको हेड ऑफ स्टेट यानी सदर आहे उहो डॉक्टर आरिफ अलवी आहे। 10 नंबर ते सुवाल आहे, द लोअर हाउस ऑफ द पार्लियामेंट ऑफ पाकिस्तान इज़ नेशनल असेंबली। पाकिस्तान में पार्लियामेंट जा 2 हिसा आहिनि, हिकिड़ो नेशनल असेंबली आहे ऐं ॿियो सेनेट आहे। हाणे जेको पाकिस्तान जे आइन मूजिबि नेशनल असेंबली खे लोअर हाउस चयो वेंदो आहे। 11 नंबर ते सुवाल आहे, द अपर हाउस ऑफ द पार्लियामेंट ऑफ पाकिस्तान इज़ सेनेट। जॾहिं सेनेट जेको पार्लियामेंट जो ॿियो पार्ट आहे उनखे अपर हाउस चयो वेंदो आहे। 12 नंबर ते सुवाल आहे, स्पीकर इज़ द प्रिज़ाइडिंग हेड ऑफ द नेशनल असेंबली ऑफ पाकिस्तान। नेशनल असेंबली जी जेको कार्रवाई हलाईंदो उनखे स्पीकर चयो वेंदो आहे। जॾहिं त 13 नंबर ते सुवाल आहे, द प्रिज़ाइडिंग हेड ऑफ द सेनेट ऑफ पाकिस्तान इज़ चेयरमैन। जॾहिं त सेनेट जी जेको कार्रवाई हलाईंदो उनखे चेयरमैन चयो वेंदो। 14 नंबर ते सुवाल आहे, द कॉन्स्टिट्यूशन चीफ ऑफ ए प्रोविंस इज़ कॉल्ड गवर्नर। आइन जे हिसाब सां चीफ ऑफ प्रोविंस जेको गवर्नर हूंदो। 15 नंबर ते सुवाल आहे, द एडमिनिस्ट्रेटिव चीफ ऑफ अ प्रोविंस इज़ कॉल्ड चीफ मिनिस्टर। जॾहिं त हुकूमत जो जेको चीफ हूंदो सूबे जो उनखे चीफ मिनिस्टर चयो वेंदो।